नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठठो मां ख़बर ॾींदा ठठे ज़िले जो मशहूर फनकार गुलाम हुसैन क़ारो माछी सख्त बीमारी सबब बिस्तरे ڀيڙو 25 ॾींहनि खां कोमा वारी हालत में बगाड़ मोरी रोड ते जरका स्टाफ लग माछिन जी ॻोठ में संदसि घर अंदर पयल वारसन पारां गुरबत सबब इलाज कराइण खां लाचार। पब्लिक प्रेस क्लब ठठो जी मीडिया टीम सां ॻाल्हाईंदे संदसि घर वारी ऐं पुटनि चयो त असां इंतहाई गरीब आहियूं, जेके असां वटि पैसा हुआ उहे हिन जे इलाज में ख़र्च थी विया। पैसा न हुजण करे असां हिन जो इलाज नथा कराए सघूं, जॾहिं त दाहुन बावजूद कंहिं बि सान्याउंदा या सकावत खाते अञा सार न लधी आहे। हिननि सकावत खाते डीसी ठठो ऐं ॿियनि सान्याउंदा खे अपील कई आहे त हिन जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। इन मौक़े ते अयादत लाइ आयल नौजवान फनकार राजा अब्दुल रज़ाक मला चयो त फनकार क़ौम जो सरमायो हूंदा आहिनि। गुलाम हुसैन जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे, जॾहिं त बीमार फनकार खे 3 पुट ऐं 2 मासूम न्याणियुनि जो औलाद आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।